बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त असांजी गुफ़्तगू इफ़्तार जे सवाब में हली रही हुई, जंहिंमें असां गुज़िश्ता नशिस्त में कुझु रवायतूं पढ़ियूं त इफ़्तार जो सवाब हिकु अज़ीम सवाब आहे, जंहिंजे लाइ रवायतनि में बि उनजो ज़िक्र थियलु आहे त तव्हां इफ़्तार करायो। ऐं इफ़्तार जी जेका अज़मत बयानु कयल आहे तमामु घणी आहे, लेकिन उन सां गॾु गॾु चंद शराइतुनि जा ज़िक्र थियल आहिनि। त उहे उन्हनि शराइत वञा सभ खां पहिरीं जेका शर्त आहे उहा इहा आहे त मारिफत हुजे। छो मारिफत ज़रूरी आहे? इन जे लाइ जो हर शख़्स खे उन जे आमाल जो जेको अजर ॾिनो वेंदो उनजी मारिफत जे मुताबिक़ ॾिनो वेंदो, यानी जेतिरी मारिफत उनखे हूंदी ओतिरो अजर ॾिनो वेंदो। इन ते तमामु अगरि इन ते गुफ़्तगू कजे तमामु डिघी थी वेंदी। ॿी शर्त इहा आहे त इख़लास हुजे। जहिड़े नमूने सां तमामु इबादतनि में इख़लास शर्त आहे, यानी ख़ालिसतन लिल्लाह, सिर्फ़ु अलाह जे लाइ। हीअ जेको इफ़्तारी जो अमल कयो थो वञे इहो सिर्फ़ु अलाह जे लाइ हुजे। ईअं न हुजे जो रियाकारी हुजे या कंहिंजे मुक़ाबले में अची करे बीहे त फ़लां शख़्स जेको आहे हेॾी वॾी इफ़्तारी कई आहे, एतिरा माण्हू घुराया आहिनि त ऐं उनजे मुक़ाबले में इफ़्तारी करियां। इहा ख़ालिसतन लिल्लाह न आहे। इफ़्तारी जेका तव्हां करियो था, मसलन को बि शख़्स करे थो, चाहे थोरी छा न हुजे, उन में इख़लास हुजे। नियत इहा हुजे त ऐं जेको हीउ कमु करे रहियो आहियां, कुझु चंद रोज़ेदारनि जो रोज़ो खोलाए रहियो आहियां, सिर्फ़ु अलाह जे लाइ करे रहियो आहियां। ऐं टे नंबर ते जेका शर्त आहे उहा इहा आहे त इन जी इफ़्तारी में इहो मक़सदु न हुजे त हू पंहिंजो पाण खे ॿिए जे मथां ॾेखारे। जहिड़े नमूने बाज़ औक़ात माण्हू जेको आहे, कुझु माण्हू अहिड़ा ईअं कंदा आहिनि जो हू मुहले में इफ़्तारी कराईंदा आहिनि। इफ़्तारी जो उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त हू पंहिंजे मुहले में सुरख़ुरू नज़र अचनि, ॿियनि जे मथां नज़र अचनि ऐं माण्हू उनखे इहो वाह वाह कनि। वाह वाह जी ख़ातिर जेका आहे इफ़्तारी उहा न हुजे। ऐं उनखां पोइ जेका शर्त आहे त जेका हीअ इफ़्तारी कराए पियो उहा हलाल माल मंझां हुजे, यानी उनजो पंहिंजो ज़ाती कमायल ऐं हलाल माल हुजे। ईअं न हुजे त जो रुश्वत जे माल मां हुजे, हराम माल, हराम धंधे जे ज़रिए सां कमायल माल मां हुजे न, छो जो हीउ मुक़दस अमल आहे। इन जे लाइ बि माल बि पाक हुजे। हराम माल सां अगरि इफ़्तारी कराईंदो त उनखे सवाब जे बदिरां गुनाह थींदो। ऐं उनखां पोइ जेका शर्त आहे उहा इहा आहे त जंहिं माल सां उहा इफ़्तारी कराए पियो त उन में कंहिंजा हक़ न हुजनि। बाज़ औक़ात मसलन उनजे माल में हुक़ूक़ हूंदा आहिनि, ज़कात हूंदी आहे, ख़ुम्स हूंदो आहे, या ॿिया हक़ मसलन हूंदा आहिनि, उहे हक़ इन जी इफ़्तारी में न हुजनि। ऐं हीअ यानी पाक माल हुजण सां गॾु गॾु ॿियनि जे हुक़ूक़ खां ख़ाली हुजे, यानी उन ते को बि हक़ न हुजे। इहा आहे। इन जॻह ते आउं हिकु अहम शइ जी तरफ़ इशारो कंदो हलां, जहिड़ो असांजे मुआशिरे में हली रहियो आहे त इफ़्तारी में घुरिजे त जेके इफ़्तारी में आयल मोमिन आहिनि उन्हनि में तफ़रीक़ न करणु घुरिजे। बाज़ औक़ात तफ़रीक़ कई वञे थी, इन हद ताईं कई वञे थी जो बाज़ मोमिननि जी उते इहानत थिए थी। अगरि अहिड़े क़िस्म जी तफ़रीक़ थिए थी त उहा बाहिस गुनाह थी थिए ऐं उनजो अजर नाहे हूंदो। हा, लेकिन हिकु जॻह ते इजाज़त आहे, कोई शख़्स आहे साहिब फ़ज़ल आहे त उनखे उन जे फ़ज़ल जे मुताबिक़ अगरि तव्हां थोरो आला मक़ाम था ॾियो, या को मसलन बुज़ुर्ग शख़्सियत आहे, का इल्मी शख़्सियत आहे, उनजे इस्तक़बाल जे लाइ तव्हां थोरो अॻिते वधी उनखे वठी था अचो, इन में कोई कबात न आहे, बल्कि बाज़ औक़ात इहो तव्हांजो अमल साहिब यानी अजर जो मूजिबि थिए थो ऐं इहो अमल बहितरीनु अमल में शुमारु थिए थो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।